नाज़रीन के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं। मुल्क के मुख्तलिफ़ शहरनि में ज़लज़ले जा झटका महसूस किया विया आहिनि। इस्लामाबाद, रावलपिंडी, पाराचनार, हाफिज़ाबाद, मरी, गिलगित, गिज़र, झेलम, लकी मरवत, नौशेरो, डेरकोट, आज़ाद कश्मीर में ज़लज़ले जा झटका महसूस किया विया आहिनि। चकवाल ऐं उन जे आस पास सवात ऐं मालाकंड डिवीज़न, बनू ऐं मानसेरा खां अलावा पाकपतन, ननकाना साहिब, दीजी खान ऐं राजनपुर में भी ज़लज़ले जा झटका महसूस किया विया। अमरीकी जियोलॉजिकल सर्वे मूजिब ज़लज़ले जी शिदत 5.5 रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त सेंटर फॉर सिस्मोलॉजी मूजिब ज़लज़ले जी शिदत 5.8 रिकॉर्ड कई वई आहे। ज़लज़ले जी गहराई 173 किलोमीटर हुई ऐं उन जो मर्कज़ अफ़गानिस्तान जी हिंदूकश इलाइक़ो हो। नाज़रीन तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़लज़ले जा झटका महसूस कया विया आहिनि। इस्लामाबाद, रावलपिंडी, पाराचनार, हाफिज़ाबाद, मरी, गिलगित, गिज़र, झेलम, लकी मरवत, नौशेरो, डेरकोट, आज़ाद कश्मीर में ज़लज़ले जा झटका महसूस किया विया आहिनि। चकवाल ऐं उन जे आस पास सवात ऐं मालाकंड डिवीज़न, बनू ऐं मानसेरा खां अलावा पाकपतन, ननकाना साहिब, दीजी खान ऐं राजनपुर में भी ज़लज़ले जा झटका महसूस किया विया। अमरीकी जियोलॉजिकल सर्वे मूजिब ज़लज़ले जी शिदत 5.5 रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त सेंटर फॉर सिस्मोलॉजी मूजिब ज़लज़ले जी शिदत 5.8 रिकॉर्ड कई वई आहे। ज़लज़ले जी गहराई 173 किलोमीटर हुई ऐं उन जो मर्कज़ अफ़गानिस्तान जी हिंदूकश इलाइक़ो हो।